सचपच भागन वारा आहियूं जो परम पूज्य माता रुक्मणी देवी जिन जी हिन सुहिणी यादि खे उन्हनि जे कार्यनि खे खणी करे सनातन जी जोत जगाइण जे लाइ पंहिंजे सिंधियत जे कार्यनि खे अॻियां वधाइण जे लाइ पंहिंजी सिंधी नौजवान टहीअ खे अॻियां आणण जे लाइ असीं देश विदेश ताईं ही सुहिणा कार्यक्रम करे रहिया आहियूं। इन ई विषय में ईंदड़ असांजी सूमर जे ॾींहुं 3 तारीख़ नरसिंहपुर जिले जे करेली शहर में ही दास पंहिंजे सिंधी अकेडमीअ जे तरफ़ां माता रुक्मणी देवी सिंधी साहित्य कला अकेडमीअ जे सभिनीनि बानीकारनि सां गॾु तव्हांजे विच में अची रहिया आहियूं। सॼे करेली वासियुनि खे गाडरवारा नरसिंहपुर जे जेके बि प्यारा असांजा सिंधी समाज जा सुहिणी शख़्सियतूं आहिनि तव्हांखे हृदयपूर्वक आभार त प्रकट कयूं ऐं वेनती था कयूं त अचो हिन सुहिणी सिंधियत जी जोत खे गॾिजी करे जाॻायूं, पंहिंजे नौजवान टहीअ खे अॻियां आणण में पंहिंजे झूलण जे लाइ पंहिंजे कार्यनि जे लाइ पंहिंजे सिंधियत जे बारे में असां उन्हनि खे सुहिणो संदेश पहुचायूं। छो जो चवंदा आहिनि हर चीज़ नहीं मिलती गूगल पर प्यारे, कुछ देर बैठा करो बुजुर्गों की छांव में। जेकॾहिं असां कलाक 2 अधु कलाक 3 कलाक इन्हनि सुहिणनि कार्यनि सां गॾु पाण में हिकजुट थी करे इन्हनि कार्यनि में सम्मिलित थींदासीं त असांजो एको बि वधंदो, हिकिड़ो संदेश बि समाज खे वेंदो, गॾोगॾु असांजी नई पीढ़ी आईंदह जे अॿनि खे असांजी जेके न्यू जनरेशन आहिनि उन्हनि खे सुहिणो संदेश पहुचंदो पंहिंजे समाज जे प्रति, पंहिंजे झूलण जे प्रति, पंहिंजे सनातन जे प्रति। असीं सनातनी आहियूं ऐं लख शुक्राना कंदुमि मां तव्हां नरसिंहपुर वासियुनि जा, करेली वासियुनि जा, ख़ासि करके 56 इंच सीनो रखंदड़ मुंहिंजो प्यारो लालवाणी परिवार, हीरालाल लालवाणी जिन सिर्फ़ हिकु फ़ोन ते हिन दास जे हिन कार्य खे स्वीकार कयो। पूज्य माता रुक्मणी देवी साहब चवंदा हुया, या तो आत्मज्ञान हो या हो परोपकार, यह दोनों किस्म जिसमें नहीं वह मानुष देह है बेकार। हिकु सिर्फ़ फ़ोन ते उन्हनि खे असीं ही चयोसीं जीअं जबलपुर अची रहिया आहियूं त तव्हांजे नरसिंहपुर में करेली में बि ही कार्यक्रम रखण था चाहियूं। उन्हनि दिलि खोले करे पंहिंजे समाज जे लाइ, पंहिंजे सॼे नरसिंहपुर वासियुनि जे लाइ, पंहिंजे करेलीअ जे, पंहिंजे सिंधियत जे समाज जे लाइ तव्हां सभिनीनि जे लाइ सुहिणो आयोजन, बसियुनि जो इंतज़ाम, सभु कार्य जूं सेवाऊं ऐं भंडारे जी सेवा बि रखी आहे। त मां वरी चवंदुमि हिन प्यारे जीवित आत्मा जे कार्यनि खे साकार तो कंदव ऐं तव्हां अची करे गॾु बीहंदव उनजे झूलण जे सेवा में, उनजे सिंधियत जे कार्य में। इहो असांजो घटि में घटि सिंधी हुअण सां दायित्व त बणिजे थो पियो, छो जो असीं सिंधी आहियूं, सभ खां अवल आहियूं। इन्हनि सुहिणनि संदेशनि सां गॾु ही दास बि तव्हांजे संगत जे लाइ, पंहिंजे झूलण जे दर्शन जे लाइ सारी संगत में, छो जो मुंहिंजो साईं थो वसे, उन्हनि जे दर्शन जा असीं अभिलाषी आहियूं। अचो त अची गॾिजी करे करेलीअ जे सुंदर झूलेलाल मंदर में झूलण जी जोत 3 तारीख़ सूमर जे ॾींहुं असीं उते शाम जो 7 बजे तव्हां सां गॾु मिलायूं। जय श्री झूलेलाल साईं जी, जय जय माता रुक्मणी देवी जी।